अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे उहो आहे हिन किताब तां अरबीअ जो किताबु आहे जंहिंजो टाइटल आहे क़वाइद क़ुरानिया, माना फंडामेंटल बुनियादी क़ाइदा क़ुरान जा। ऐं इहो जेको लिखियो आहे उहो लिखियो आहे डॉक्टर उमर बिन अब्दुल्लाह मुक़बिल। ही उस्तादु आहे जामिया गसीम सऊदीअ में। 50 बुनियादी क़ाइदा लिखे थो, 50 क़ाइदतुल क़ुरानिया फिल नफ़्स वल हयात, जेके 50 फंडामेंटल क़ुरान जा बुनियादी क़ाइदा जेके इंसान ऐं ज़िंदगीअ जे लाइ आहिनि। हीउ तमामु अहम हिकिड़ो मज़मून आहे जंहिंखे मां तव्हांजे आॾो पेश कयां थो। ऐं इहे 50 जेके शायदि 2 ॾींहंनि में मां पेश कंदुसि ऐं शुरूआति कंदासीं पहिरीं। हिन जेके 50 क़ाइदा कया आहिनि, हिन जी फ़ुर्सत हीअ आहे जेके तव्हांखे मां ॾेखारियां थो। लेकिन हाणे असां हलंदासीं क़ाइदो नंबर पहिरें ते। क़ाइदो नंबर पहिरियों जेको क़ुरान जो आहे सो अहमियत जे लिहाज़ खां नंबर 1 आहे। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाइदो आहे वक़ूलू लिन्नास हुस्ना, माना तव्हां माण्हुनि सां गुफ़्तगू भली कयो, ख़ैर वारी गुफ़्तगू कयो, कंहिंजी दिलि न टोड़ियो। हाणे अचो त हिन क़ुरान में ॻोल्हियूं त इहो कहिड़ियुनि जायुनि ते अलाह साईं हीउ क़ाइदो, इहे जेके लफ़्ज़ आहिनि क़ाइदनि जा सिर्फ़ु क़ुरान जी आयतुनि मां वरितल आहिनि। हिन जे जेका टाइटल आहिनि हर क़ाइदे जो क़ुरान मां वरितल आहे। हाणे अलाह साईं इनखे एक्सप्लेन थो करे। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ अख़ज़ना मीसाक बनी इसराईल ला ताबुदून इल्लल्लाह। चए थो जेके बनी इसराईल मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम हुई, उन सां असां हिकिड़ी एग्रीमेंट कई, पोइ चाहे पहाड़ मथां छॾे त ला तब इल्लल्लाह, अलाह खां सवाइ कंहिंखे बि न पुकारजो, अलाह खां घुरिजो। छो त प्रॉपर्टी सॼी उन जी आहे। ला इलाहा इल्लल्लाह जी माना आहे सभु कमु अलाह अकेलो थो करे। त जी मां उन्हनि खां लिखाए वरितो, एग्रीमेंट कई, मां लिखाए न पर एग्रीमेंट कई मान, मथां पहाड़ तूर जो छॾे त मञो न त मां मारियांव थो। त अलाह खां सवाइ कंहिंजे खे न सॾिजो, अलाह खां सवाइ कंहिंजी इबादत न कजो। नंबर 1 जेका उन्हनि खां जेका एग्रीमेंट कयईं, कहिड़ी? इहो वल बिल वालिदैन अहसाना, माउ पीउ जी बेइज़ती न कजो, पोड़नि माउ पीउ खे दड़का न ॾिजो, उन्हनि खे घटि न ॻाल्हाइजो त हाणे अहिड़ा थी आयो अहिड़ा थी आयो। वज़िल कुर्बा, ऐं वरी जेके तव्हांजा वेझा माइट आहिनि, भेनरूं, उनजो औलाद, सभिनी सां तव्हां बहितरीनु मुआशरत रखिजो। वली यतामा, ऐं जेकॾहिं यतीम आहिनि त उन्हनि जो तव्हां ध्यानु रखिजो। कल्ह मूंखे मस्जिद में हिकिड़ो माण्हू मिलियो आहे, चए थो असांखे हिकिड़ो यतीम हथु करे ॾियो, असीं उनखे पालींदासीं। जेकॾहिं तव्हां वटि आहे त पोइ असांखे ॿुधायो। यतीम उनखे चइबो आहे जंहिंजी उमिरि 12 सालनि खां बालिग़ न थियो हुजे। वल मसाकीन, ऐं तव्हां अहसान कयो मिसकीननि सां। मिसकीन उहो आहे जेको कमाई त करे थो पर पूरत कान थी पए, पिनण वारनि खे मिसकीन कोन चइबो आहे। वक़ूलू लिन्नास हुस्ना, हाणे अची वियो न इहो टाइटल, त माण्हुनि सां गुफ़्तगू सभु सुठी कयो, सुहिणी कयो। इहो हिकिड़े जन्नती माण्हूअ जी निशानी हूंदी आहे त गुफ़्तगू माण्हुनि सां सुठी कंदो। व अकीमू सलात, ऐं इन सां गॾोगॾु निमाज़ क़ाइमु कयो। व आतू ज़कात, ऐं ज़कात ॾियो। लेकिन अलाह फरमाए थो त इहे जेके मां एग्रीमेंट कई, सुम तवलैतुम इल्ला कलीलम मिनकुम व अंतुम मुरिदून। हाणे असांखे बि चए थो, हुननि खे बि चई इहे एग्रीमेंट तव्हां सां बि आहिनि हिन क़ुर पाक में। हिन क़ुर में असां अलाह सां, हीउ क़ुर छा आहे? हीअ हिकिड़ी रिटन एग्रीमेंट आहे असांजे अलाह जे विच में। त चए थो तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि तां फिरी वियो सवाइ चंद थोरनि जे, बाक़ी ॿियनि जेको आहे सो हिनखे नज़रअंदाज़ करे छॾियो। इन ई ते अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हज़रत अबी ज़र चए थो त नबी साईं फरमायो, ला तहकिरन मिनल मारूफ़ शैयन, चई त तव्हां कंहिं बि शइ खे, चङी शइ जेका आहे इन्हीअ खे तव्हां जेको आहे हक़ीर न सम्झो। वलउन तलका अख़ाक बि वजह तलकिन, चाहे कंहिं सां खिली ॻाल्हायो, मुश्की ॻाल्हायो, इहो बि सवाबु आहे हिन में। तंहिंजे करे अॻिते अचे थो कुल
अलाह ताला फ़रमाए थो मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ऐलान करायो लिल इबादी मुंहिंजे बाननि में छा चओ यकूलुल लती ही अहसन, हमेशह ॻाल्हाइण में बहितरी इख़्तियार कयो, बहितर ॻाल्हायो। छो त इन शैतान यंज़गु बैनहुम, छो जेकॾहिं थोरी बि तव्हां गुफ़्तगू थिड़ियल कंदव ऐं अॻिले जे दिलि खे थोरो ज़ख़्म पहुचंदो त इहो पोइ शैतान इन्हीअ माण्हूअ सां तव्हांजो वॾी मुसीबत पैदा कंदो। इन शैतान काल इंसान अदून मुबीना, छो त शैतान जो कमु ई आहे दुश्मनी पैदा करणु, उहो आहे ई तव्हांजो खुलियल दुश्मन। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ला युशीर अहदुकुम अला अखी बिसलाह, जॾहिं कॾहिं बि दोस्त में मश्किरीअ में बि हुननि हथियार न ताणियो। हथियार अॼुकल्ह में सिर्फ़ु पिस्तौल आहे, पर हीअं करे ॾेखारियो हुनखे। छो त इन्नहु ला यदरी अल्लाह शैतान यंज़ फी यदी, जो शैतान थी सघे थो तव्हां हीअं ताड़ियो आहे ऐं हथु घोड़े में उहो विझी छिके पोइ यक फी हुफ़रत में नार, ऐं इन्हीअ जे करे तव्हां जहन्नम में हलिया वेंदव, छो तव्हां माण्हू मारियो, हालांकि तव्हांजी नियत कान्हे। तंहिंजे करे चए थो त कॾहिं बि ईअं हथियार न ताणियो, मश्किरीअ में बि कंहिं ॿार ॾे कंहिं दोस्त ॾे अड़े अचु ईअं, त छो त इहो शैतान खे पावर आहे त थी सघे थो तव्हांजी आङुर घोड़े ते हुजे, तव्हां न दॿाई हुजे, हुन थोरो तव्हां सां आङुर मिलाए दॿ ॾेई छॾी हुजे त माण्हू मरी पवे। तॾहिं रसूल फरमायो त इहो कमु ख़तरे जो न कयो जो शैतान खे चांस न मिले। ऐं उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त वला तुजादिलू अहलिल किताब इल्ला बिल्लती अहसन, हे जेके अहले किताब आहिनि न, जंहिंखे हाणे जीअं ईसाई आहिनि यहूदी आहिनि, हाणे त मां हुनखे हिंदुनि खे बि शामिलु कयो आहे, छाकाणि त उन्हनि जा वेद बि क़ुर वारा आहिनि। त चए थो इन्हनि सां तव्हां बहस जेकॾहिं कयो था निहायत मेच्योर बहस कयो, प्यार वारी ॻाल्हि कयो। ऐं इल लज़ीन ज़लमू मिनहुम, बाक़ी जेके शिरक कंदा उन्हीअ सां, जेके शिरक अलाह खे छॾे ऐं ॿियनि दरनि ते झुकनि था, ॿियनि दरनि ते सजदा कनि था, इहे इन्हनि सां तव्हांखे जेको आहे सो सख़्ती करणी आहे। वकूलू आमना बिल्लज़ी, ऐं उन्हनि खे चओ अहले किताब वारनि खे त चओ बाबा ॻाल्हि ॿुधो, असां उन्हीअ क़ुर ते यकीन कयो आहे बिल्लज़ी उनज़िल इलैना, जेको असां ॾे अलाह ताला मोकिलियो आहे। व उनज़िल इलैकुम, ऐं उहे क़ुर जेके तव्हां ॾे आया आहिनि उन्हनि मां उहे हिसा उन क़ुर जा या वेदनि जा या बाइबिल जा या ज़बूर जा उहे हिसा जेके हिन सां मिलनि था उन्हनि ते असां यकीन कयूं था। ऐं इहो चऊं था, इन्हीअ खां पोइ असां चऊं था व इलाहुना व इलाहकु वाहिद, त जंहिं तव्हांखे क़ुर ॾिना आहिनि या तव्हांजे वेदनि में जंहिं आयतूं विझियूं आहिनि, असांजो बि उहो ई अलाह आहे जेको तव्हांजो अलाह आहे। व न हुन लहू मुस्लिमून, असां उन ते ईमान था आणियूं। पर छाकाणि त असांजो क़ुर शरीफ़ में लिखियो वियो हो जॾहिं नाज़ुल थियो ऐं इनखे हज़ारे हाफ़िज़ पैदा थी विया, इहा अलाह जी करामत आहे। तंहिंजे करे असांखे ख़बर आहे त हीअ प्योरेस्ट बुक आहे हिन धरतीअ ते अलाह जे हुकुमनि जे बारे में, जंहिंमें हिकिड़ी ज़ेर ज़बर ॿाहिरीं पियल कान्हे का। इहो आहे माण्हुनि सां बहितर हलण जो क़ाइदो नंबर पहिरियों। इहो क़ाइदो बुनियादी क़ाइदो असांखे अमल करणु खपे। क़ाइदो नंबर ॿियों, बुनियादी क़ाइदो, अलाह फरमाए थो व असां अन तकरहू शयूं व ख़ैरुन लकुम, चई ॾिसो न तव्हांखे त ग़ैब जी ख़बर कान्हे का, ऐं चए थो थी सघे थो जेका शइ तव्हांखे पसंदि कान्हे उन में तुंहिंजो ख़ैरु हुजे। व असां अन तुहिबू शयूं व शरुन लकुम, ऐं जंहिं शइ खे तव्हां पसंदि कयो था उन में तव्हांजे लाइ को शर हुजे, छो त तव्हांखे ग़ैब जी ख़बर कान्हे। हाणे इन्हीअ खे रब साईं क़ाइदो नंबर ॿियों, त जेको यकदमि फेस वैल्यूअ ते तव्हां नफ़रत न कयो कंहिं दोस्त सां ऐं कंहिं शयुनि सां, ऐं फेस वैल्यूअ ते हरू भरू तव्हां चंबड़ी न पओ कंहिंखे, थी सघे थो तव्हांजो नुक़सानु हुजे। हाणे क़ाइदो इहो कीअं थो एक्सप्लेन करे, चए थो या अय्युहल्लज़ीन आमनू ला यहिल्लु लकुम अन तरसू निसा करहन, चए थो त इहो तव्हांखे जाइज़ न आहे जो तव्हां ज़ालूं जेके तव्हां सां नथियूं रहणु चाहिनि या तव्हां मां ख़ुशि न आहिनि त ज़ोरीअ उन्हनि खे कब्ज़ो करे वेही रहो। वला ताज़ुलू हुन लितज़हबू बिबाद मां आतई तुमू हुन, बाक़ी जेकॾहिं हू तव्हांखे छॾणु चाहिनि थियूं त हुन जेको आहे तव्हां हुनखे महर ॾिनो आहे त उहो न फुरियोनि। इला ऐं यातियुनि बि फ़ाहिशतिन मुबैनतिन, बाक़ी का हुननि ज़ाहिरी बुराई कई आहे जेका तव्हांखे 100% यकीन आहे। बाक़ी आशिरू हुन बिल मारूफ़, ऐं उन्हनि सां सुठे नमूने सां गुज़र कयो।
चए थो फ़इन करह तुमू हुन, जेकॾहिं तव्हां हुननि खां नफ़रत कयो था, फ़ असां ऐं तकरहू शयूं, थी सघे थो त जेका शइ तव्हांखे पसंदि कान्हे, व यज अलाह फ़ी ख़ैरन कसीरा, त उन मां अलाह ताला ख़ैरु पैदा करे तव्हांखे उन मां अहिड़ा पुट ॾिए जेके तव्हां अखियुनि जा ठार थियनि, तव्हांखे अहिड़ियूं उन मां नियाणियूं ॾिए जेके तव्हांजे दिलि खे ख़ुशि कंदियूं। त अलाह चए थो ईअं न कयो। हिकिड़ी औरत आहे पर अलाह चए थो तेकॾहिं तव्हां उन मां नफ़रत न कयो, उनखे किराहत न कयो, थी सघे थो इन मां अलाह ताला तव्हांजे लाइ ख़ैरु पैदा करे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ख़ैरुकुम लिअहली, चए थो तव्हां मां बहितरीनु उहो शख़्स आहे जेको पंहिंजे घर वारनि सां बहितरु हले थो। व अना ख़ैरुकुम लिअहली, ऐं आऊं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे घर वारनि लाइ बहितरु आहियां। मां उनजो कमु कयां थो, मां उनखे ॿुहारी ॾियारींदो हुउसि, मां उनखे थांव दोराईंदो हुउसि, मां कमुकारु घर जो पंहिंजी घरवारी सां हथु वंडाईंदो हुउसि। तंहिंजे करे चए थो तव्हां मां बहितरीनु उहो इंसानु आहे जेको पंहिंजे घर में बहितरु आहे। क़ाइदो नंबर 3, मूं जीअं तव्हांखे चयो त इहे क़ाइदा जेके आहिनि इहे हिन डॉक्टर उमर बिन अब्दुल्ला मुतकबिल जेको प्रोफेसर आहे गसीम यूनिवर्सिटी सऊदी जो, इन ही किताबु लिखियो आहे 50 क़ाइदा, बुनियादी क़ाइदा मुस्लमाननि जे ज़िंदगी ऐं हयात जे लाइ ऐं आख़िरत लाइ। क़ाइदो नंबर 3, वला तनसवुल फज़ल बैनकुम, माना हिक ॿिए सां भाईचारो भलाई करणु न विसारियो। हाणे मिसाल तौरु वरी अचूं था, चए थो व इन तलक़तुमू हुन मिन क़बिल अन तमसू हुन, हिकिड़ी औरत आहे तव्हांजी शादी थी वई आहे पर अञा रुख़सती कान थी आहे ऐं तव्हां महर मुक़ररु करे छॾियो आहे, त जेकॾहिं तव्हां वटि रुख़सती न थी आहे, तव्हां हुनखे छुहियो न आहे ऐं तव्हां हुनखे तलाक ॾियणु चाहियो था कंहिं सबबनि जे करे, त पोइ तव्हां हुनखे चए थो वक़्त फ़रज़तुम लहुन फ़रीज़तन फ़ निस्फ़ु मा फ़रज़तुम, त पोइ तलाक ॾियण महिल छाकाणि त रुख़सत बि कान थी आहे तॾहिं बि तव्हांखे अधु महर हुनखे ॾियणो पवंदो। अलाह ऐं याफ़ून ओ याफ़ुल लज़ी बेयदी उक़द निसान, सवाइ जो हू तव्हांखे माफ़ु कंदा, न अदा असां तव्हांखे अधु नथा वठूं, ॿी ॻाल्हि आहे। व इन तफ़ू, पर जेकॾहिं हिक ॿिए खे माफ़ु कनि था, अक़रबुल तक़वा, ॿिया बि तक़वा जी निशानी आहे। तंहिंजे करे वला तनसवुल फज़ल बैनकुम, हिक ॿिए में भलाईअ जे मुआमले खे न विसारियो, प्यार मोहबत ऐं भलाई कयो। इन अलाह बिमा तामलून बसीर, जेको कुझु तव्हां कयो था अलाह ॼाणे थो। माना इन्हनि मामलनि में बि लठियूं न खणो, प्यार सां खिलंदे भाकुर पाए इन मामलनि खे हल कयो। इहो आहे त वला तनसवुल फज़ल बैनकुम, पंहिंजे विच में नेकी करणु भलाई करण खे न विसारियो। क़ाइदो नंबर 4, बलिल इंसान अला नफ़्सिही बसीरो वलो अलका माज़ीरा, अलाह फरमाए थो त इंसान खे जेके अमल करे थो न उहे ॼाणे वाणे करे थो, पोइ उन्हनि खे अलका माज़ीरा माना उनखे जस्टिफाए कंदोसि, ऐं मां इन जे करे कयो, हिन जे करे। वरी क़याम जे ॾींहं ते बि जॾहिं उनखे अमालनामो मिलंदो त उते बि साॻी ॻाल्हि चवंदो, वाक़ई हे जेके आहिनि से बिल्कुलु मां हे कमु कया आहिनि, हे बुछड़ायूं कयो अथऊं, हे हेतिरियूं ज़नाऊं जेके लिखियुनि काउंट करे ॾिठईं, चई बिल्कुलु इहे पूरियूं आहिनि। वला अलका माज़ीरा, पोइ खणी उज़र कंदो, साईं ग़लती थी वई, हीअं थियो, मूंसां ज़ाल न पई ठहे, मां हीअं कयो वग़ैरह वग़ैरह। हाणे क़ुर हिनखे एक्सप्लेन थो करे, चए थो व युनब्बउल इंसान यौम ज़िम बिमा क़दम व अख़र, चए थो क़याम जे ॾींहं ते इंसान खे जेका रिज़ल्ट मिलंदी उहा आहे जेका ही अमल करे आयो आहे, ऐं वरी जेके हिन अमलनि जी बुछड़ाइनि जा ॿियनि मां ईंदड़ नसुलनि ते असर पिया, इहे बि हिन जे अकाउंट में ईंदा। का अहिड़ी बुराई कढी वियो आहे जो वरी उहो माण्हू इन खे मरण खां पोइ बि उन बुराईअ खां सिखी अमल कनि था, त इहो थींदो। या मिसाल तौरु रुश्वत वठण जा तरीक़ा, कीअं काग़ज़ ठाहिजनि, कहिड़ा कूड़ा काग़ज़ ठाहिजनि, हल तो त रुश्वत करे हिकिड़ा नवां तरीक़नि जा काग़ज़ ठाहिया, पर तुंहिंजे मरण खां पोइ जेके तुंहिंजा क्लर्क ॿिया उहे वरी हुनखे हलाईंदा। त इहो थो चए अलाह साईं, युनब्बउल इंसान यौम ज़िम बिमा क़दम व अख़र, जेके अमल अॻिते मोकिलिया अथई ऐं जेके हुनजा असर पोइ हिते छॾे आयो आहे, त उहा जेका बुराई ईजाद जंहिं कई आहे, क़यामत ताईं उन बुराईअ ते जेकॾहिं माण्हू अमल कंदा त उनखे उनजो हिसो मिलंदो। पर चए थो बलिल इंसान अला नफ़्सी बसीरा, पर इंसान खे पंहिंजे सॼे इन्हनि करतूतनि जी ख़बर हित बि आहे ऐं आख़िरत में रिज़ल्ट मिलण खां पोइ बि यकीनसि, पर
वलउ अलका माज़ीरा बाक़ी उज़र कंदो, साईं ग़लती थी वई, साईं माफ़ी ॾियो, इंसानु हो, साईं हीअं थियो हीअं थियो, फलाणे मूंखे वॾेरे मूंखे चयो त मां लठु थो हणाए या कुहंदो साईं मूंखे कूड़ा काग़ज़ ठाहे ॾे, बचड़नि वारो हुअसि, मां छा कयां? इहे क़बूल कोन कंदा। क़ाइदो नंबर 5, वक़्त ख़्वाब मन निफ़्तरा, चए थो जेको बि माण्हू हथ जो कूड़ ठाहे को मामिलो कंदो इहो तबाह थींदो, इहो वॾे नुक़सान में वञे थो जेको माण्हू हिकिड़ो इफ़्तिरा या कूड़ ठाहे थो, चाहे दीन जे मामले में या मामलियात में। दीन जे मामले में त अलाह जा वली जन्नत में वेठा आहिनि ऐं माण्हुनि खे चए न साईं सिम में पियो आहे, हलो साईं ॿुधे थो, हलो ॾोकड़ विझो पेतीअ में त तव्हांखे पुट वठी ॾींदो अलाह साईं खां। इहा आहे त अलाह फरमाए जेको इहो कूड़ ठाहीनि था इहे नुक़सान में वेंदा। अचो किथां क़ुर मां इहा टुकड़ो निकितो आहे। मूसा अलैहिस्सलाम ऐं फ़िरौन जे विच में जॾहिं बहस थियो त फ़िरौन चयो तूं त जादूगर आहीं, तूं जादू थो ॾेखारीं, ऐं पंहिंजे वज़ीरनि सां मशवरो कयूं सुस पुस करे, पोइ चई ठीकु आहे असां तुंहिंजे जादूअ सां असां पंहिंजे जादूगर जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं उहो कॾहिं मुक़ाबिलो थींदो हितां जी गुफ़्तगू थिए। काल मोइदुकुम, चई इहो जेको मुक़ाबिलो थींदो उन जो जेको शेड्यूल ऐं टाइम आहे यौमुल ज़ीनत, जंहिं ॾींहुं असां फंक्शन कंदा आहियूं, जीअं मिसाल तौरु असां वटि पाकिस्तान डे मल्हाईंदा आहियूं या जेके 23 मार्च मल्हाईंदा आहियूं, ईअं उन्हनि जो बि को अहिड़ो ॾींहुं हो मल्हाइण वारो, चए थो उन ॾींहुं ऐं यूशर नास जो आहे, ऐं चई त माण्हू गॾु थी वेंदा मंझंदि ताईं, पोइ तव्हांजो असां मुक़ाबिलो करायूं। फतवल्ला फ़िरौन फजमा कई दऊ सुमत आहे, पोइ फ़िरौन पोइ हिते थियो ऐं पोइ सभु पंहिंजी ताक़त वारा जेके जादूगर करे ऐं आयो। हाणे जॾहिं उहो जादूगर पहुची विया मैदान ते त ज़ाहिर आहे त मंझंदि जो त माण्हू अची था वञनि, पर अॻु में ई इहे जेके फंक्शन करण वारा हूंदा आहिनि ड्रामनि वारा अॻु ई ईंदा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं अॻु में अची पंहिंजूं सेटिंग कंदा आहिनि। सो मूसा अलैहिस्सलाम सां वेठा हुआ जादूगर जेके मुक़ाबले में आया, त उन्हनि सां गुफ़्तगू करे थो, चवनि थो काल लहू मूसा वई लकुम, चई मार पयव ला तफ़्तरू अलाह कज़बा, हे अलाह ते कूड़ था हणो, रब जंहिं असांखे पैदा कयो आहे। छो त इहे जेके जादूगर आहे ज़ाहिर आहे की जादू त कूड़ो हूंदो आहे न, पर उहो इंसाननि जे अखियुनि ते हिप्नोटाइज़ कंदा आहिनि, हू हुनखे सचु सम्झंदा आहिनि। त जादूगरनि खे पक ई कहिड़ी त असां हे लठियूं था उछलायूं ऐं रसियूं था उछलायूं, इहे नांग त असुलु आहिनि कोन, पर असां माण्हुनि जे अखियुनि ते जेको हिप्नोटाइज़ कंदासीं उन मां हू फील कंदा त हे असली नांग आहिनि ऐं रसियूं हलनि थियूं। त चवनि थो त मार पयव वई लकूं, तव्हांखे वेल पवे, ला तफ़्तूर अलाह कज़बा, अलाह ते एॾा जेको इफ़्तिरा ऐं कूड़ था हणो, फ़युस हितकुम बे अज़ाबिन, न त पोइ अलाह जो अज़ाब पकड़ींदव, वक़्त ख़्वाब मन निफ़्तरा। हाणे उहा आहे न जेको टाइटल, त जेको इहे कूड़ ठाहे थो उहो ज़रूरु नुक़सान में वेंदो। पोइ छा थियो, अहिड़ी हुनजो तकीर कई ऐं फ़तनाज़ऊ अमुरहुम बैनहुम व असरु नजवा, त हिक ॿिए सां बहस करणु लॻा त मिया ॻाल्हि त सही थो करे, पर चई ईअं कीअं थींदो, ऐं पाण में सुसपुस करणु लॻा। पर वरी थियो छा आख़िर त मूसा अलैहिस्सलाम चवनि त पंहिंजो हुननि चयो जादूगरनि जॾहिं फ़िरौन चयो यस, जॾहिं झंडी ईअं साई कयूं त हाणे शुरू थियो इन्हनि जो मुक़ाबिलो। त जादूगरनि मूसा अलैहिस्सलाम खां पुछियो त पहिरीं तूं थो ॾेखारीं असां, चई न पहिरीं तव्हां ॾे। हिननि सां रसियूं ऐं इहे लठियूं उछलायूं ऐं माण्हुनि ते जो हिप्नाटाइज़ कयूं त माण्हुनि सम्झो त बलाऊं पियूं थियूं हलनि, ऐं इहो हिप्नाटाइज़ मूसा अलैहिस्सलाम ते बि थी वियो। हालांकि नबी आहे अलाह जो, पर बीमार त न बि थी सघे थो, ज़ुकाम थी सघे थो, बुख़ार थी सघे थो, सभु कम थी सघंदा, दुनिया जा मामला सभु थियनि था। ऐं मूसा अलैहिस्सलाम बि थोरो डिॼणु लॻो त अलाह वही केसि त तूं न डिॼ, तूं पंहिंजी लठि उछलाए, पोइ ॾिस पंहिंजी लठी जो मज़ो। त पोइ छा आहे त पोइ मूसा हुनजो उछलाए, त पोइ मूसा अलैहिस्सलाम उछलाई जो पंहिंजी लठ, त उहो एक्चुअली हक़ीक़ी नांग थी वियो, सचो, उहो हिप्नोटाइज़ जे करे न, उहो जो नांग थियो त उहे उनखे त बुख ई उहे लठियूं वठियूं ऐं जेके रसियूं सभु खाई वियो। खाइजे वियो त जादूगरनि हक़ु ॾिठो, यकदमि सजदे में किरी पिया ऐं चवणु लॻा त असां मूसा ऐं मूसा जे अलाह ते अॼु ईमान आणियूं था। तंहिं ते फ़िरौन चिड़ी वियो, चई हा हे मां तव्हांखे तक़रीबन मफ़हूम थो ॿुधायां क़ुर जे आयतुनि जो, जेके हींअर मूं वटि कोन्हनि, पर मां तव्हांखे इन लाइ थो ॾसियां। त फ़िरौन चयो अच्छा, हाणे ख़बर पई त हीउ तव्हांजो उस्तादु हो मूसा अलैहिस्सलाम ऐं तव्हांखे इन सेखारियो, हाणे गॾिजी सड़िजी जेको आहे सो तव्हां आया हो मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश करणु, त जीअं असांजे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। चई हाणे मां तव्हांखे न छॾींदुसि, हाणे तव्हांखे वञी थो वण में टंगिया कोकनि सां सीकुनि हणी। त हुननि छा चयो
उन्हनि चयो असांखे परवाह कान्हे का, हल तूं असांखे मार, पर असां अलाह ते यकीन कयो आहे ऐं असां अलाह मां उमीद था रखूं त अलाह असांखे आख़िरत में जन्नत में नसीब कंदो। इहो थियो आहे ॻाल्हि। क़ाइदो नंबर 6। चलो ब्रेक ते वञूं था, इनशा क़ाइदे 6 ते अचूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वरी आया हूँ वापसि। असांजो मौज़ू आहे ही अरबीअ जो किताब जंहिंमें अचे थो क़वाइद क़ुरानिया 50 क़ाइदतुल क़ुरानिया फ़ी नफ़्स वल हयात। ही किताब लिखियो आहे डॉक्टर उमर बिन अब्दुल्लाह मुक़बिल, प्रोफेसर गसीम यूनिवर्सिटी सऊदी अरेबिया। इन में कढिया आहिनि 50 क़ाइदा क़ुरान मां फंडामेंटल जेके असांखे ॼाणणु ज़रूरी आहिनि, जंहिंजे लाइ असांजी इंसानियत ऐं असांजी आख़िरत जो दारो मदार आहे। क़ाइदो नंबर 6, बिस्मिल्लाह रहमान रहीम, व सुलह ख़ैर। माना जेको सुलह आहे न, कंप्रोमाइज़ करणु, ठाह करणु, इन में वॾो ख़ैरु आहे हर लिहाज़ खां। हाणे इन्हीअ खे वरी इहा छाकाणि त इहो क़ुरान मां कढियो अथई, ओॾहीं था हलूं जिथां हिन इहो खईं आया टुकड़ो। हाणे ॿुधो, अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वन इमरातुन ख़ाफ़त मिन बैलिहा नुशूज़न ओ एराज़न। चए थो जेकॾहिं औरत खे आहे उन सां हिकिड़ी सिचुएशन थी वई आहे जो हुनजो मुड़ुसु हुन ते या ज़्यादती थो करे या हुनखे छॾे ॾिनो अथईंसि, फला जुनाह अलैहिमा, त पोइ इन्हनि ते को ॾोह कोन्हे, ऐं युस्लिहा बैनहुमा सुलहा, त पोइ ॾोह कोन्हे जेकॾहिं इन जे विच में ठहराउ कराइजे या पाण में ठही वञनि। छो? असुलह ख़ैर, ठही वञणु वॾो हुन में ख़ैरु आहे। इहा हुतां टुकड़ो हितां कयो अथई। अॻिते थो अलाह साईं फरमाए त उहिज़रतुल अनफुस शुहा। चए थो माण्हूअ खे त हिकिड़ी मशीन पियल आहे जेका हिनखे बुराईअ ते उभारे थी, बुरो करणु, घटि वधि ॻाल्हाइणु, गारियूं ॾियणु, शक करणु। चए थो इंसान खे इहा शइ पियल आहे। उहा इन तुहसिनू, पर जे तव्हां इन मशीन जे बावजूदि बि भलारा थींदव, भलाई कंदव, उहा ततकू, ऐं जेकॾहिं अलाह ताला खां तक़वा अख़्तियार कंदव, फ़इन अलाह कान बिमा तामुरून ख़बीरा, त अलाह ताला जेको तव्हां ॼाणे। छो त असां वटि हेॾे मशीन आहे जेका भलाईअ जो हुकुम करे थी, नेकीअ जो हुकुम करे थी, हेॾां ही वरी बुराईअ जो हुकुम करे, जंहिंखे गिल चइबो आहे। जन्नत में जॾहिं माण्हू वेंदा त हीअ मशीन गिल कढी वेंदी ॿाहिरि। त अलाह ताला अॻु में फरमाए थो त ॾिसो ॻाल्हि ॿुधो, वलन तस्ततीउ अन तअदिलू बैन निसा वलो हरस्तुम। चए थो जेकॾहिं तव्हां 2-3 शादियूं कयूं आहिनि मायुनि सां, त चए थो हाणे इहो त थी नथो सघे जो तव्हां 100% हर कंहिं सां ओतिरो प्यारु कयो या ओतिरो उन्हनि खे टाइम ॾियो। टाइम ॾियणु तव्हांजे हथ में आहे, पर दिलि जी ॻाल्हि आहे त मुश्किल आहे, पर इहो आहे, नेचुरल आहे। फला तमीलू कुल मईल तज़रूहा कल मुअल्लिका, पर ईअं न कयो जो हिकिड़ी ॾे या ॿिनि ॾे सफ़ा चंबड़ी पओ ऐं हुननि खे वरी सफ़ा छॾे ॾियो ॼण टंगियूं पियूं हुजनि। इहो न कयो। पर वञ तुसलिहू व ततकू, ऐं जेकॾहिं तव्हां इन मामले खे सुधारियो, अलाह खां ॾिजो, फ़इन अलाह कान गफ़ूर रहीम आहे, त पोइ जेका तव्हां खां ग़लती थी वई आहे जो तव्हां हिकिड़ीअ खे छॾे ॾिनो आहे, अलाह उहा बि माफ़ु करे सघे थो। पर फ़ईं यतफ़र्रक़ा, पर जे हिक ॿिए खां जुदा थियनि था, तलाक ॾियनि था, युगनिल्लाह कुल में से थी, त पोइ ॿिन्ही ॼणनि खे अलाह ताला पंहिंजे तरफ़ां अलाह ताला हुननि खे ग़नी कंदो। माना त असां माउ पीउ खे खपे त जेकॾहिं ज़ाल मुड़ुस पाण में नथा ठहनि ऐं छोकिरीअ खे सख़्तु परेशान थो करे, टार्चर थो करे, त तलाक ॾियारियो, ॾिजो न। बसि न हाणे छा चवंदा, माण्हू बेइज़ती कंदा, छोकिरीअ खे तलाक मिली वई, छाजो तलाक मिली वई, मई वई त मिली वई। अलाह ताला वरी उन खे चए थो न त मां उनखे कंदुसि। ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अफ़ज़ल सदको आहे जॾहिं तव्हांजी नियाणी मोटाई वञे तलाक खां पोइ तव्हांजे घर में, त उन खे जेके गिरह खारायो था, इहो दुनिया जे तख़्ते ते वॾे में वॾो अफ़ज़ल सदको आहे जेको तव्हांखे अजुर मिलंदो इन जो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह फरमाए थो वई यतफ़र्रक़ा युगनिल्लाह कुल्लम बिसैती,
अलाह चयो जेकॾहिं तलाक थी वञे त घबरायो न। अलाह चए थो मां हिननि खे गनी कंदुसि पंहिंजे तरीक़े सां। वकान अलाह वासियन हकीमा, बेशक अलाह ताला जी ॾाहप हिकमत वसी तरी आहे, उहा हर शइ खे कवर थी करे, हर सिचुएशन खे अलाह जी ॾाहप कवर थी करे। इहो क़ाइदो आहे बुनियादी। क़ाइदो नंबर 7, बुनियादी क़ाइदो क़ुर जो। हीउ टुकड़ो खयो वियो आहे, उहो बि क़ुर मां खयो आहे। पहिरीं टुकड़े खे पढ़ूं था त हिन जो टाइटल जेको पढ़ूं था, पोइ वरी हलूं था क़ुर में त हिन किथां खयो आहे। क़ाइदो चए थो मां अलल मुहसिनीन मिन सबील, चए थो जेकॾहिं तव्हां भलारा थींदव त पोइ तव्हांखे पकड़ कान थींदी। जेकॾहिं भलारा थींदव त तव्हांखे पकड़ न थींदी। हाणे ही कहिड़ी भलाई कहिड़ी थो घुरे, ॿुधो। चए थो त जॾहिं मुल्क में बुराईअ खे ख़तमु करण जे लाइ का जमायत पैदा थिए थी, शिरक खे ख़तमु करण लाइ के माण्हू पाण में गॾु थियनि था, त उन खे चइबो आहे नहीं अलन मुनकर जी जमायत। हिकिड़ी त जमायत आहे अमर बिल मारूफ़, माना इन में माज़ूर, पोढ़ा, पंहिंजो अपाहिज, बीमार, सफ़ा मिसकीन, उहा कंदा तबलीग, जंहिंखे चइबो आहे अमर बिल मारूफ़। तबलीग में अदा निमाज़ पढ़ो, अदा ही कमु कयो, इहो माज़ूरनि जो कमु आहे। लेकिन ॾंडा मुटा जेके हिमथ वारा आहिनि, उन्हनि खे जमायत ठाहे बुराईअ खे हथ सां रोकणो आहे, उन जे ख़िलाफ़ु जिहाद करिणो आहे। उन खे चइबो आहे नहीं अल मुनकर जी जमायत। त मुआशिरे में इहे 3 जमायतूं मौजूदु आहिनि। हिकिड़ा जेके सख़्तु बुराई कंदा, रुश्वतूं वठनि था, ख़राबियूं कनि था, इहा हिकिड़ी जमायत आहे। ॿी जमायत आहे जेका माज़ूरनि जी जमायत आहे, पंहिंजी निमाज़ पढ़ंदा, मस्जिद में वेही दर्स कंदा, पर ॿाहिरि निकिरी ऐं हुन बुराई करण वारनि खे रोके न सघंदा, त इन्हनि खे तबलीग करणी आहे ऐं कोशिशि करे पंहिंजे महले में कनि। हाणे लेकिन जॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु उहा जमायत पियो ठाहे त जंग कंदी, दुश्मन खे रोकींदी, हे शिरक ख़तमु कंदी, त पोइ वरी उज़ुर करण वारा अचनि पिया नबी साईं वटि। छा थो चए अलाह साईं, जाल मुअज़्ज़िरून मिनल आराब लियूज़िन लहुम वक़ाद लज़ीन कज़बुल्लाह व रसूलहू। अची चवणु लॻा माण्हू के माण्हुनि खे त साईं असांखे इजाज़त ॾियो त असां वेही तबलीग जो कमु कंदासीं। वक़ाद माना वेही कमु कंदासीं। वक़ाद लज़ीन कज़बुल्लाह व रसूल, पोइ जेके वेही रहंदा ऐं सिहतमंद हूंदे, पैसे वारे हूंदे बि, त पोइ इहे अलाह ऐं अलाह जे रसूल जे इन मिशन जी खे कूड़ो कंदा। स युसीबुल लज़ीन कफ़रू मिनहुम अज़ाबुन अलीम, पोइ इन्हनि माण्हुनि मां जिन कुफ़ुर कयो अज़ाब अलीम थींदो। पर अलाह चए थो जेके मिसकीन आहिनि न, उन्हनि ते ॾोह न आहे। चए थो लईस अलल ज़ूफ़ा, जेके सफ़ा ज़ईफ़ पोढ़ा थी विया आहिनि 80 साल जा, वला अलल मर्दा, हिकिड़नि खे दाइमी मर्ज़ आहे, बीमार आहिनि, व अलल लज़ीन ला यजिदून मा युनफ़िकून हरजुन, न उन वटि एतिरो पैसो आहे जो किरायो करे कंहिं ॿिए शहर में वञनि या पंहिंजो किरायो करे अलाह जे रसूल सां गॾु वञनि, पर इन्हनि जे मथां पकड़ न थींदी। लईस माना पकड़ न थींदी, इज़ा नसहू लिल्लाह व रसूल ही, के वेही अलाह जे रस्ते में तबलीग कनि। नसू माना नसीहत कनि, पोइ पकड़ न थींदी, माना इहे वेठा हुजनि। मां अलल मुहसिनीन मिन सबील, अहिड़नि भलारनि जी बि पकड़ कान थींदी। इहा आहे टॉपिक जेको न खयो आहे। वल्लाहु गफ़ूरुर रहीम, अलाह गफ़ूरुर रहीम आहे। बाक़ी तंहिंजे करे इहे जेके हक़ीक़ी माज़ूर आहिनि, इहे पर क़ुर पढ़नि था, उन्हनि खे ख़बर आहे। लेकिन इहे हक़ीक़ी माज़ूर इहे छा आहिनि? मिसकीन माण्हू, दिन को कमाए तो राति को खाया, सूरह तौबा आय नंबर 92। मरीज़ आहिनि, सूरह तौबा आय नंबर 91। ज़ईफ़ुल बुज़ुर्गुल उम्र, तो सूरत तौबा 91। नाबीना सूरत अल फ़तह 17। जिस्मानी ऐप अपाइज सूरत अल फ़तह आयत नंबर 17। इहे आहिनि हक़ीक़ी माज़ूर आहिनि, इहे आहिनि माज़ूर। लेकिन इहो क़ुर ज़रूरु पढ़ंदा, उन खां पोइ तबलीग कंदा पंहिंजे पाड़े में। पोइ इन्हनि खे तो अलाह चए तव्हां आहियो मुहसिनून ऐं अलाह हिननि खे जन्नत ॾींदो। पर चए थो त इहे जेके बाक़ी जेके माज़ूर न आहिनि ऐं पोइ अटकलूं था कनि, पोइ इनखे माना छॾींदुसि। मिसाल तौरु चए थो वला अलल लज़ीन इज़ा मा आतऊक, चए थो त हिननि जी बि पकड़ कान्हे। छो त सफ़ा ग़रीब कहिड़ो, ले तहमिलहुम, त असांखे सुवारी ॾे। कुल्त ला अजिद मां अहमिलकुम अलई, त मूं वटि सुवारियूं त सभु खपी वियूं आहिनि, हाणे सभिनी पंहिंजे किरायनि ते वरिता आहिनि, उठ ॿियो कयो अथनि, मां तव्हांजे लाइ नथो करे सघां। तवलऊ, त ग़ुरबत जे करे, छाकाणि त हू सुवारी नथा वठी सघनि न किराए ते, त मोटनि था।
पोइ अयुनहुम तफ़ीद मिनल दम, अखियुनि मां ॻोढ़ा था हुजे वहनि हज़रनि ॾुख में, अलाह यजिदू मां युनफ़िकून जो एतिरो पैसो कोन्हे ख़र्चु। माना इहे बि माण्हू तबलीग कंदा, छाकाणि इहे केरु आहिनि माण्हू मिसाल तौरु जेके ॾींहं जो छोला विकिणंदा, पोइ हितां जेकॾहिं 300-400 मिलंदो त वरी उन मां अटो गेह जी ज़री घर लाइ वठी वेंदा। हाणे ज़ाहिर आहे त इहे जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदा महीने लाइ त इन्हनि खे इजाज़त कान्हे का। वरी बाक़ी पकड़ कंहिंजी थींदी, ॿुधो, इनमा सबील माना पकड़ थींदी अल लज़ीन उन्हनि जी यस्तअज़िनूनक जेके नबी साईं तव्हां खां इजाज़त था घुरनि, वहू अग्निया पैसे वारा आहिनि, सिहतमंद आहिनि, छा था चाहिनि, रज़ू भई ऐं यकूनू मल ख़वालिफ़, ऐं चवनि था त असांजे लाइ आसान कमु इहो आहे त असां दीन जी तबलीग वेही कयूं, माना महले में असां घुमूं फिरूं, माण्हुनि खे चऊं निमाज़ पढ़ो। व तब अलाह अला कुलूबिहिम, अलाह हिननि जे दिलनि ते ठपो हणी छॾियो आहे, फ़म ला यअलमून, छो त क़ुर खे सही पढ़नि कोन था, सम्झनि कोन था, तंहिंजे करे इन्हनि खे चइबो नकली माज़ूर, इनखे छा चइबो, नकली माज़ूर। ऐं इहो उज़ुर कहिड़ो कहिड़ो कनि था, सफ़र परे आहे, आयत तौबा 42 नंबर, चवंदा गर्मी आहे, असीं अहिड़ी गर्मी में असां खां ॿाहिरि नई मुक न करे सघंदासीं, सूरह तौबा 81, घर अकेलो आहे, सूरत अल अहज़ाब 61, बहाना, चवंदा वेही तबलीग जो कमु कंदासीं, सूरह तौबा आयत नंबर 86, चवंदा साईं असांखे माल जान जो ख़ौफ़ आहे, वेंदासीं त पोयां असांजा टपड़ माण्हू खणी वेंदा या इंच वग़ैरह वग़ैरह, सूरत अल यूनिस आयत नंबर 83, ऐं आहिनि सभु अमीर माण्हू, सूरत अल हूद आयत नंबर 115-116, ऐं वरी ॿियो चवंदा साईं असांखे मुसीबत में न विझो, हाणे हलूं नहीं हल मुल्क में जहिड़ा थींदा किथे मारिजी न पऊं, इन मुसीबत में न विझो, त इहो आहे सूरह निसा आयत नंबर 91। इहे उहे आहिनि जेके असल में हिन क़ुर पाक खे सम्झी पढ़नि ई कोन था, क़ुर का फ़हम हासिलु नहीं करते, माना ईअं बसि ॿुधणी ॻाल्हि ते हलनि था। तंहिंजे करे हूअं जिस्मानी तौरु पैसे जे लिहाज़ खां इहे आहिनि शींहं, हिकिड़ा त शींहं हूंदा न शेर ख़ुदा, लेकिन इहे बहाना करे शींहं जे मथां रिढ जी खल पाए था छॾनि, ऐं पोइ था कनि में त जीअं माण्हुनि चवंदा असीं रिढूं आहियूं शींहं न आहियूं त इन ख़ौफ़ जे करे। पोइ छा आहे त जिहाद जे मुक़ाबले में मक़ामी तबलीग चाहिनि था त वेही कमु कयूं, क़ाइदीन जंहिंखे चइबो आहे, बाक़ी हाणे हिन जो फ़ैसिलो अलाह ताला कंदो। ठीकु, हाणे अचूं था फंडामेंटल क़ाइदो नंबर 8, इहा टुकड़ो जेको खयों आहे पंहिंजो प्रोफेसर साहब, वला तज़िर वाज़िरतूं विज़र उख़रा, लफ़्ज़ी माना आहे त केर बि कंहिंजो हिकिड़ो गुनाह कोन खणंदो। मतां पुटु आहे हिकिड़ो मिसाल तौरु, ॾाढो प्यारो आहे पंहिंजी माउ खे, चएसि थो अमा मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे, तंहिंजे करे चवनि था हल जहन्नम में, हिकिड़ी नेकी खुटी पई आहे, मूंखे जहन ऐं मां उते वेंदुसि त वरी निकिरंदुसि कोन, मारे मारे मूंखे तबाह करे चवंदा, साड़े साड़े मूंखे तबाह कंदा, अमा तूं मूंखे हिकिड़ी नेकी ॾींदीअ? मां जवाबु ॾींदी, मां न ॾींदीसांइ। त इहो थो अलाह साईं चवे, केरु कंहिंजो वज़न कोन खणंदो। हाणे अचो ॾिसो त क़ुर में इहो किथे आयो आहे ऐं उते उनजो बैकग्राउंड छा आहे। अलाह ताला फ़रमाए थो सूरह ज़ुमर में, इन तकफ़ुरू फ़इन अल्लाह गनियुन अनकुम, चए थो जेकॾहिं तव्हां अलाह जी ॻाल्हि न मञींदव न, अलाह खे कहिड़ी परवाह, यही ज़मीन जो गोलो हिन यूनिवर्स में कहिड़ी हैसियत थो रखे। तव्हां जेकॾहिं सिज ते वेंदव न त तव्हांखे जेका ज़मीन आहे न, माना ईअं सम्झो त हेतिरड़ी ॾिसण में ईंदी, हेतिरड़ी, ऐं मथे वञो त ॼणो टुबको, चए थो त तव्हां अलाह जो नाशुकरा थींदव, अलाह त बेपरवाह गनी आहे, वला यरदा लिइबादिल कुफ़्र, अलाह पंहिंजे बाने जे कुफ़्र ऐं नाशुक्रीअ खां राज़ी नथो थिए। वइन तशकुरू, पर जे हर ॻाल्हि में अलाह जो शुकुरु कयो, पाणी पी अलाह जो शुकुरु कयो, मानी खाई अलाह जो शुकुरु कयो, यरदह लकुम, तव्हां सां राज़ी थो थिए। पर चए थो यादि रखो, वला तज़िर वाज़िरतूं विज़र उख़रा, केरु कंहिंजी बदी कोन खणंदो, केरु कंहिंखे पंहिंजी नेकी कोन ॾींदो। सुम इला रब्बिकुम मर्जिकुम, पोइ तव्हांखे अलाह ॾेई मोटी अचिणो आहे, फ़युनब्बिउकुम, तव्हांखे नतीजो ॾसींदो, बिमा कुंतुम तामलून, जेका तव्हांखे रिज़ल्ट मिली आहे। हे तव्हांजो हींअर दुनिया में पेपर हले पियो थो, ऐं पेपर जो कोर्स ई आहे। तव्हां इम्तिहान में वेठा आहियो, रोज़ानो तव्हां किथे कंहिंसां ॻाल्हायो था त उहो ॾिसनि था त टोक हीअं ई आहे,
वरी उन जूं निगेटिव मार्कूं लॻंदियूं। वरी कंहिं माण्हू सां ॻाल्हाए ऐं उनखे ख़ुशि था कयो त चए थो त चवंदा त हा हिन सां भलाई कई अथई, वरी हिनखे पॉज़िटिव मार्कूं। तव्हां इम्तिहान में वेठा आहियो, तव्हांखे मार्कूं लॻनि पिए थियूं, पर क़ुर जो कोर्स जेको न पढ़ंदो उहो नापास थींदो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इन्नहु अलीमुं बिज़ाति सुदूर, बल्कि तव्हां जेको दिलि में सोचियो था अलाह खे उहा बि ख़बर आहे तव्हां छा था चओ। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त तव्हांजी ज़िंदगी इहा जेका दुनिया सफ़ा ज़रूरी आहे। ऐं चए थो इन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अलाह ताला फरमायो आहे या इबादी, चए थो ए मुंहिंजा बानहू, जेकॾहिं तव्हां सभई ऐं जेके गुज़ारे विया आहिनि अरबे या आख़िरीन या जेके हाणी ऐं जेके अञा ईंदा, तंहिंमें जिन हुजनि या इंसान हुजनि, जे सभई गॾिजी हिकिड़ो इंसान थी वञो जेको सभ खां वधीक बदकार हुजे, त पोइ बि मुंहिंजी सुल्तनत में घटाई ताईं कान थींदी। चए जेकॾहिं सभई माण्हू बदकार तरी न थी वञनि, चए थो मूंखे अलाह चए थो मूंखे नुक़सानु कोन पवंदो, मुंहिंजी सुल्तनत मां का बि घटिताई कान थींदी। चले ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातु। असां हिन मां जेके 50 क़ाइदा आहिनि इंसान जे ज़िंदगी ऐं हयात लाइ, जंहिं कंहिं आलिम लिखिया आहिनि, उनखे 8 ते पहुतासीं। कुझु ज़िक्र कयोसीं जंहिंजो उनवान हो त वला तज़िर वाज़िरतूं विज़र उख़रा, त केरु कंहिंखे हिकिड़ी बदी बि कोन ॾींदो, न केरु कंहिंखां बदी वठंदो, न केरु कंहिंखे नेकी ॾींदो। इन में मां तव्हांखे ॿुधायो त जेको सो अचे थो त अलाह ताला वरी अॻिते फरमाए थो अफ़राई तल्लज़ी तवल्ला, चए थो हिकिड़ो शख़्स आहे जेको अलाह जे क़ानूननि खे, अलाह जे क़ुर खे पुठी थो ॾिए। व आता कलीलन व अक़दा, ऐं जेको आहे सो जेकॾहिं ॾिए थो त मिड़ई थोरो ॾेई ऐं कंजूसी थो करे। त अलाह पुछे थो त तूं जो हिन क़ुर ते नथो हलीं ऐं ज़िंदगी गुज़ारी थो, इंदहु इल्मुल ग़ैब फहु यरा, छा तो वटि को ॿियो किताबु आहे या तो वटि को इल्म जो ॿियो को ग़ैब इल्म जी का तो वटि इंफॉर्मेशन आहे जेको तोखे ॾिसण में थी अचे, उन मुताबिक़ तूं हली थो हिन क़ुर खे छॾे न अथई। तंहिं करे अलाह फरमाए थो अमलम युनब्बा बिमा फी सुहफ़ मूसा, या अहिड़ी का ख़बर मूसा अलैहिस्सलाम जे क़ुर में आहे, व इब्राहीम लज़ी वफ़ा, या इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह जेको न अमलम युनब्बा चए थो इहा इंफॉर्मेशन, इहा ख़बर तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम जे बि क़ुर में मिलंदी, माना ज़बूर में मिलंदी, इब्राहिम लज़ी वफ़ा इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुसह में, अल्लाह तज़िर वाज़िरतुन उख़रा, केरु कंहिंजो वज़न कोन खणंदो, अलैस लिल इंसान मां सा, बसि इंसान खे सिर्फ़ु उहा शइ मिलंदी जेका हुन ज़ाती कोशिशि कई हूंदी। पराई कोशिशि मां तव्हांखे हिसो मिलंदो ई कोन। तव्हां जेके बुरायूं कयूं आहिनि, तव्हांजी पंहिंजूं बुरायूं थींदियूं, ॿिए जी बुराईअ जो हिसो तव्हांखे न मिलंदो, बशर्ती के उनखे तव्हां ख़राबु कयो हुजे, पोइ उनजो हिसो ईंदो। अन सही सौफ़ युरा, पोइ जेकी बि तव्हां हिन पेपर कयो था, कोशिशि कयो था, उहो ज़रूरु तव्हां अखियुनि सां ॾिसंदो रिज़ल्ट। सुम युजज़ाहुल जज़ाल औफ़ा, पोइ तव्हांखे पंहिंजे जेका जज़ा आहे उहा पूरी पूरी मिलंदी। इहो आहे क़ाइदो नंबर 9। क़ाइदे नंबर में चयो लईस ज़कर कल उनसा, अलाह ताला मर्द औरतुनि खे हिकु जहिड़ो कोन ठाहियो आहे। उनजा फंक्शन मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि जी जेके एफर्ट्स जेके कनि था या हुनजी कैपेसिटी आहे उहा डिफरेंट आहे। हाणे अचो त इनखे ॾिसूं। वज़ कालत इमरात इमरान, हज़रत पंहिंजो इमरान जी घरवारी चवणु लॻी अलाह साईंअ खे, रबी इनी नज़र तु लक माफ़ी बतनी मुहररन, चई अलाह साईं मुंहिंजो पेटु थियो आहे, अॼु मां जेको हिन मां ॼमंदो न मां तुंहिंजे हवाले कंदुसि, बसि तुंहिंजो कमु कंदो। फ़तक़ब्बल मिनी, महिरबानी करे मुंहिंजी इहा गिफ़्ट क़बूल कर, इन्नक अंत समीउन अलीम, छो त मूंखे ख़बर आहे त जेको मां चवां पई थी तूं ॿुधी बि थो, ऐं जेको शइ मुंहिंजे अंदर में उनखे तूं ॼाणी बि थो। फलम्मा वज़अता, आख़िर हुन जेको ॿारु ॼणियो त उहा छोकिरी ॼणी पई। कालत रबी इनी वज़अता उनसा, चई अलाह हे त मां न्याणी ॼणी आहे। त अलाह अवल्लाहु आलम बिमा वज़, अलाह खे त शुरूअ खां ई ख़बर ई तुंहिंजी धीउ ॼमंदी, त अलाह त ॼाणे थो। व लईस ज़कर कल उनसा, सो मर्द ऐं औरतूं
पाण में बराबरि न आहिनि। इन चवणु लॻी त हाणे मां तोखे त ॾियां, पर हाणे हीअ त छोकिरी आहे, छोकिरी त मर्द वारा कम कान कंदी, इन्हनि में जेके ॿई बराबरि न आहिनि। इन समय तूं आहे मरियम, हाणे मुंहिंजो नालो थी रखिया मरियम। इनी उईज़ हा बिक उहा ज़ूरियत आहे मुंहिंजे शैतान रजी। बाक़ी मां अर्ज़ु थी रखां त मां हिन खे हिन जे जेके ज़ूरियत थींदी इन खे शैतान खां जेको सो पनाह में रखिजांइ। अलाह साईं तूं मुंहिंजो कमु कर। इहो हो त मर्द औरत बराबरि न आहिनि। तंहिंजे करे औरत जेका आहे सा नाज़ुक आहे, उहे सुठा कम कंदी, डॉक्टरियाणी थी सघे थी, पर इहा जेका आहे सो कोडूरूं कोन हलंदी, हर कोन हलाईंदी। हालांकि के मायूं हलाइनि बि थियूं, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। क़ाइदो नंबर 10, क़ाइदो नंबर 10 में रब साईं फरमाए थो वल यंसुरन अल्लाहु मन यंसुर, जेको अलाह जी मदद करे थो अलाह जी ज़रूरु मदद करणु। अलाह खे हाणे ज़रूरत कान्हे, पर अलाह जी मदद माना हिन दुनिया में मिसकीन खे खाधो ॾियणु, मिसकीन जी मदद करणु, ज़ुल्म केरु मज़लूम आहे उन मज़लूम खे उन ज़ुल्म खां छॾाइणु। ऐं इन लाइ जमायत खपे, अकेलो माण्हू बि करे सघे थो, लेकिन करणु ऐं अलाह जी मदद। तंहिंजे करे जेके वकील आहिनि जॾहिं सचा केस लड़नि था, इहे बि अलाह जी मदद था कनि, पोइ खणी पैसो था कमाइनि, पर उहे वकील जेके ज़ालिमनि खे छॾाइण जे लाइ ऐं इन लाइ कमु कनि था, इहे निहायत गुनाह हुआ। इन्हनि खे एॾो हिसाबु ॾियणो पवंदो त तव्हां हिकिड़े ज़ालिम खे छॾाए हिकिड़े मासूम खे फासरायो था, ऐं या ज़ालिम जी ख़बर बि अथव त हिन खून कयो आहे, हिन चोरी कई आहे, वरी उन जे लाइ अटकलूं सटकलूं करे ऐं उन्हनि खे करणु, ऐं उन इंसाफ़ खे वरी शुनवायूं वठण बि गुनाह जो कमु आहे। त साईं हींअर न हुनखे चवंदो साईं थॼो हाली त हाली शुनवायूं पिया था हलायूं, इहे सॼा गुनाह जा कम आहिनि। इहे जेके केरु कमाए थो इहो हराम आहे, या बाहि आहे जेका पंहिंजे पेट में विझो था, पंहिंजे बचनि खे खारायो था, इहो जाइज़ कोन्हे को। हाणे अचे थो त अलाह जी जेको मदद करे थो, अलाह जी मदद करे थो, इहो हिन डॉक्टर साहिबु जेको आहे सो क़ुर मां वरितो आहे। अचो ॾिसूं छा थो चए। अलाह फरमाए थो इन अल्लाह युदाफ़िउ अनिल लज़ीन आमनू, अलाह त ईमान वारनि जे जे तरफ़ां दिफ़ा करे थो। त वकीलनि खे बि सच जो दिफ़ा करणु खपे, इन में ॾोह न आहे। इन अल्लाह ला युहिब्बु कुल ख़वानिन कफ़ूर, बाक़ी अलाह ताला पसंदि ई कोन थो करे जेके ठगी कनि था ऐं नाशुक्री कनि था, ऐं जेके आहिनि से हक़ वारनि खे हक़ु नथा वठराइजनि, बल्कि नाहक़ वारनि खे सपोर्ट करे उन्हनि खे छॾाइनि था, या दुनिया जे मामलनि में। तंहिंजे करे अलाह फरमाए थो उज़िन लिल्लज़ीन युक़ातिलून बिअन्नहुम ज़ुल्म। हाणे अलाह फरमाए थो त जेकॾहिं तव्हां सां केरु क़ितल करे थो, तव्हां ते ज़ुल्म करे थो, त हाणे उनखे इजाज़त आहे त उन्हनि सां हथु अटकाइनि। व इन अलाह अला नसरहिम लक़दीर, जेकॾहिं तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु कोशिशि कंदव त अलाह ताला पंहिंजी मदद उन्हनि सां करण ते क़ादिर आहे। केरु आहिनि उहे? अल्लज़ीन उख़रिजू मिन दियारिहिम बग़ैर हक़िन, उहे जिन खे पंहिंजे घरनि मां नाहक़ कढियो थो वञे। मिसाल तौरु हिकिड़ा ॻोठ आबाद आहे, यकदमि कूड़ा काग़ज़ ठाराए चवंदा बाबा हे त असां ज़मीन असांजे अॿनि ॾाॾनि मां असां वरिती आहे, हे ॾिसो असांजो खातो निकितो पियो आहे, हितां ट्रपड़ खणो। उहो चवंदा साईं असां हिते क़दीम ज़माने खां रहिया पिया आहियूं, ओचितो तव्हां इहो कीअं था कयो? ईअं थिए पियो थो। ऐं ॿियो त छो इला ऐं यकूलू रबुन अलाह, छाकाणि त इहे चवनि था त असां अलाह असांजो आहे, माना नेक शख़्स आहिनि। वलौला दफ़अल्लाह नास बादुम बिबादिन, चए थो जेकॾहिं अलाह पाक हिकिड़नि इंसाननि खे मुक़ररु करे ऐं अहिड़नि ज़ालिमनि माण्हुनि खे दफ़ा न करे त छा थींदो? द हुद्दिमत, त पोइ ड्राथा वेंदा सवामियो मंदर, बईयुन व सलातुन, चर्च, सेनीगॉग्स वल मसाज यज़कुरफ़ी इस्मिल्लाह, ऐं मस्जिदूं जंहिंमें अलाह जो नालो वरितो वञे थो कसीरा। माना अलाह पाक इन्हनि इबादत गाहूं जे बारे में हिफ़ाज़त थो करे त इन्हनि खे केरु न डराए। तंहिंजे करे जाइज़ ई कोन्हे। बाक़ी हाणे उहो शिरकु कंदा अलाह जो हिसाबु वठंदो, पर असां कंहिंजे मंदर खे नथा डराए सघूं। हो बि वञी भॻवान खे सॾनि था, भॻवानु अलाह खे था चवनि, ऐं हुननि जा जेके वेद आहिनि उन में काफ़ी ॻाल्हियूं क़ुर वारियूं आहिनि। बाक़ी हाणे शिरकु जेको करे थो न, माना इहो चवणु त भॻवानु कोन मुंहिंजी ॿुधंदो जेसि ताईं हे जेके मूर्तियुनि वारा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे चवंदुसि इहे भॻवानु कमु करणु, इहो शिरकु आहे। इन ते अलाह बख़्श न कंदो, छो त अलाह चए थो सिधो सऊं तव्हां मूंखां घुरो। त इन करे मां हिंदुनि जे लिटरेचर में ॾिठो आहे त केतिरा हिननि जा हाईएस्ट जेके प्रीस्ट आहिनि
उहे कॾहिं बि मूर्तियुनि जे आॾे नथा वञनि। उहे चवनि था इहो जाइज़ कोन्हे, असीं भॻवान खां सिधो सं घुरनि था। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह फरमाए थो त इहो माण्हुनि मां जेकॾहिं मां फ़सादी ख़तमु न कयां त इहे सभु इबादत जा घर ड्रही वञनि। अलाह फरमाए थो वल यन सुरन अलाह मई यनसुरू, तंहिंजे करे अलाह उन्हनि जी ज़रूरु मदद कंदो जेके अलाह जी मदद कंदा। इन अलाह लकवियुन अज़ीम, बेशक अलाह ताला ॾाढो ऐं सगारो आहे। ऐं केरु आहिनि उहे अल्लज़ीन इन मकन्नाहु फिल अर्द, ऐं पोइ अलाह चए थो जेकॾहिं मां उनखे पावर ॾींदुसि कंहिं ज़मीन में, उन जमायत खे मां उनजे हथ में इक़्तिदार ॾींदुसि। छा कंदा? अकामू सलात, पहिरीं त निमाज़ जो निज़ाम क़ाइमु कंदा। आतू ज़कात, ज़कात ॾियारींदा, जेके नथा ॾियनि उन्हनि खां विढ़ी वठंदा। व अमरू बिल मारूफ़, ऐं नेकीअ जा निज़ाम आणींदा, नेकीअ जा हुकुम ठाहींदा। नहू अनिल मुनकर, बुराईअ खां रोकण जा क़ानून इम्प्लीमेंट कंदा ऐं उन खां रोकींदा। वलिल्लाहि आक़िबतुल उमूर, छो त इहे सभई जेके कम कनि था इन जो नतीजो अलाह वटि आहे। सभिनी फ़ैसिलनि जो आक़िबत अलाह जे हथ में आहे। क़ाइदो नंबर 11, वला युफ़्लिहु साहिर हैसु अता, इहे तावीज़ लिखण वारा, जादू करण वारा, कूड़ा फीणा रखण वारा, सिहर ऐं जादू करण वारा, इहे कॾहिं बि फलाह कोन पाईंदा। अचो त ॾिसूं त हिन डॉक्टर साहिबु इहा कहिड़े क़ुरान मां इहा टुकड़ो खयों आहे। ॿुधो, फ़ अजमियूं कईदकुम सुमअतू सफ़ा, जेके मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में जादूगर आया विया हुआ, तंहिंखे फ़िरौन चए थो फ़ अजमियूं कईदकुम, जेके बि तव्हांजो जादू आयो सभु पाण में गॾिजी हिक ॿिए खे सपोर्ट कयो। सुमअतू सफ़ा, पोइ लाइन में अची हमिलो कयो। वक़द अफ़लहल यौमन इस्तअला, ऐं तव्हां मां जेकॾहिं कामयाबु थियो त आउं तव्हांखे वॾा इनाम ॾींदुसि। हाणे मूसा अलैहिस्सलाम बीठो आहे, चवनि थो कालू या मूसा इमा अन तुल्कीअ व इमा अन नकून अव्वल मन अलका, जादूगरनि जो मूसा हाणे शुरू कर, या त तूं पंहिंजो करतब ॾेखार या पोइ असां ॾेखारियूं। त मूसा अलैहिस्सलाम जो काल बल उल्कू, चई तव्हां पहिरीं शुरू कयो। छा थियो? फ़ैज़ा हिबाल हुम व असी हुम, इहे लठियूं ऐं हुननि जा जेके रसियूं हुयूं। यू ख़यल इलेही मिन सहरिम, उन्हनि यू ख़यल माना माण्हुनि खे हिप्नोटाइज़ करे छॾियो जादूअ जे उते। अनहा तसा, त इहे नांग अने हलनि था पिया। औजस फ़ी नफ़्सी ख़ीफ़तन मूसा, मूसा अलैहिस्सलाम ते बसर थियो। ज़ाहिर आहे त इंसानु आहे, हिकु इंसान खे ज़ुकाम थींदो, बुख़ार थींदो, ॿियूं शयूं सभु थियनि थियूं, चाहे नबी हुजे केर बि हुजे। त अलाह वही कई हज़रत मूसा चएसि फ़कुल ना ला तख़फ़, की मता डिॼी, इन्नक अंतल आला, कामयाबु तूं ई थींदे। व अलक माफ़ी यमीनिक, चए थो हीउ जेको साॼे हथ में लठु अथई हिनखे उछला। छा कंदी? तलकफ़ मां सनऊ, त हीअ त छाकाणि असुलु भला हूंदी न त उनखे त बुख लॻल आहे त रसियूं बसियूं ॻी वेंदी। इन मां सनऊ कईद साहिर, इहे जेके जादूगरनि जेका इहा अटकल ठाही आहे। वला युफ़्लिहु साहिर हैसु अता, जादूगर किथां बि अचे कॾहिं फलाह कोन पाईंदो। इहो टुकड़ो हितां कयो अथसि। तंहिंजे करे इन मां असांखे ख़बर पई त हे जेके माण्हू तव्हांखे तावीज़ लिखी ॾियनि था, या तव्हां ते अहिड़ा चवनि था कुकड़ खणी अचो, चवंदा चारि कुकड़ खणी अचो, या 2 कारा छला खणी अचो, हीअं कुहो, या वरी हे वठो ऐं हे जेको आहे सो वञी उहो क़बर में हे पूरियो, या हिते वञी पियो, या हे वरी जेको आहे सो घोटे राति जो चोरीअ हुनखे। इहे सभु जादूअ जा क़िस्म आहिनि ऐं अलाह फरमाए थो इहे माण्हू कॾहिं बि फलाह कोन पाईंदा। क़ाइदो नंबर 12, इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, माना अलाह वटि तव्हां मां इज़त वारो उहो आहे जेको अलाह खां ख़ौफ़ इख़्तियार थो करे। माना न ज़ात वारो अलाह वटि को इकरम वारो आहे, न घटि ज़ात वारो, न पैसे वारो, न कंहिं इक़्तिदार वारो। अलाह वटि इज़त वारो उहो आहे जेको अलाह खां ख़ौफ़ करे थो ऐं अलाह जे हुकुमनि ते हले थो। अचो ॾिसो इहो क़ुर मां हिन किथां टुकड़ो आंदो आहे। अलाह फरमाए थो या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उनसा, चए थो ए इंसानो असां तव्हांखे मर्द ऐं औरत मां पैदा कयो आहे। पोइ जअलनाकुम शूबन व क़बाइल, पर तव्हांखे मां मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में विरहायो आहे, के चांडिया, के जेके आहिनि से लाखा, के कीअं, के बरोच, के कहिड़ा। छाजे लाइ ज़ातियुनि में विरहायो थी? ले तारफ़ू, त जीअं तव्हांखे सुञाणजी सघिजे। रुगो मां चवां अहमद ख़ान, त
त यकदमि पुछा त केरु अहमद ख़ान? चवनि अदा अहमद ख़ान ओढो। हा हा सुञाणूसि था। त इहा जेका ज़ात अचे थी, इहा जेका टीं इंफॉर्मेशन आहे, जेका ॿी इंफॉर्मेशन ज़रूरी आहे। त चए थो असां तंहिंजे करे तव्हांखे ज़ातुनि में विरायो आहे त ख़बर पए त तव्हां केरु आहियो। इन लाइ न त कंहिंखे ऊची ज़ात या घटि ज़ात न आहे। इन अकरमकुम इंदल अतकाकुम, हा तव्हां में इन्हनि मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जे बावजूदि बि तव्हां वटि अलाह जे आॾो इज़त वारो इकराम वारो उहो आहे जेको तव्हां मां वधीक अलाह खां डिॼे थो ऐं अलाह जे हुकुम ते हले थो। इन अलाह अलीम ख़बीर, बेशक अलाह ताला ॼाणे थो ऐं सभु ख़बर रखे थो। क़ाइदो नंबर 13, हिन क़ुर मां खयो, हे फंडामेंटल बुनियादी क़ाइदा आहिनि असां इंसान ऐं हयात जे लाइ। चए थो आबाउकुम माना तव्हांजा माउ पीउ, व अबनाउकुम तव्हांजा औलाद, ला तदरून अयुहुम अक़रब लकुम नफ़ा, तव्हांखे ख़बर नाहे त इन्हनि मां तव्हां लाइ कहिड़ो नफ़ो मिलंदो। त आया की इहे तव्हांखे जहनम में मोकिलींदा या इन्हनि जे कुर्ब सां तव्हां जन्नत में वेंदो, तव्हांखे ख़बर कान्हे का। चलो हे ब्रेक वठूं था, पोइ वरी 13 क़ाइदे खे वरी पढ़ूं था। अस्सलाम वालेकुम। सो असां इहो जेको सो क़वाइद क़ुरानी आहे, जेके 50 क़ाइदा आहिनि फंडामेंटल बुनियादी क़ाइदा क़ुर जा, उन मां 13हों क़ाइदो तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां, जंहिंमें चए थो अबनाउ छा आहे, आबाउकुम व अबनाउकुम तव्हांजा ॾाॾा चाचा मामा जेके तव्हांखां वॾा आहिनि, अबनाउकुम पोटा पोटियूं ऐं पंहिंजे इहे सभु ऐं पुट धीअरूं, ला तदरून तव्हांखे का ख़बर नाहे, अयुहुम अक़रब लकुम नफ़ा इन्हनि मां केरु आहे जेको तव्हांखे नफ़े में वेझो आहे। माना इन्हनि जे कुर्ब जे करे तव्हां जन्नत में वेंदव या इन्हनि जे करे तव्हां जहन्नम में, तव्हांखे ख़बर न आहे। हाणे अचो त अलाह साईं असांखे सम्झाए थो। चए थो अलाह साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम, यूसीकुमुल्लाह फी औलादिकुम, अलाह तव्हांखे औलाद में जेका तव्हांजी प्रॉपर्टी आहे उन्हीअ जे विरहाइण जे बारे में अलाह तव्हांखे कानून थो ॾसे। लिज़कर मिसुल हिज़िल उनसयैन, पुट जेको आहे उन्हीअ खे तव्हांखे प्रॉपर्टी वसियत में ॾियणी आहे धीउ खां डबल। हाणे इन जो सबबु छा आहे? इन जो सबबु इहो आहे त मिसाल तौरु हिकिड़ी छोकिरी शादी थी आई, हुन पंहिंजे पीउ जे प्रॉपर्टीअ मां 50 लख खणी बैंक में रखिया अथसि। हाणे इहा जेका हिन जी छोकिरीअ जी पर्सनल प्रॉपर्टी आहे, इन प्रॉपर्टीअ मां न हिनखे घर जा बसर वठणा आहिनि, न बिजलीअ जो बिल ॾियणो आहे, इहो सॼो ख़र्चु हुनजे मुड़ुस खे करिणो आहे। ज़ाती तौरु करे थी मां नथो चवां, पर कानूननि इस्लामी शरीयत में इहा मुंहिंजी पर्सनल प्रॉपर्टी आहे। घर जो ख़र्चु, ॿारनि जी तालीम, लटो कपिड़ो मर्द जो कमु आहे, मुंहिंजे मुड़ुस जो कमु आहे। हाणे छा आहे त जेकॾहिं अलाह ताला हाणे हुन मुड़ुस ते ख़र्चु अची वियो न, तॾहिं हुनखे डबल प्रॉपर्टी थो ॾिए, छाकाणि त सॼो ख़र्चु हुनजे हवाले आहे। पर जेकॾहिं ॿिन्ही खे हिकु जेतिरो ॾींदो त हो जो जेको छोकिरो आहे मुड़ुसु आहे उहो पंहिंजे हिसे मां ख़र्चु कंदो वेंदो त उहो ग़रीब थींदो वेंदो, माई अमीर थींदी वेंदी। तव्हांजो मुआशिरे में मायूं सभु अमीर, मर्द सभु ग़रीब। इन्हनि खे बैलेंस करण लाइ अलाह चए थो न छोकिरे खे डबल इन लाइ मिलंदो त हू घर में ख़र्चु करिणो अथसि, बीमारीअ में, इलाज में, सभिनी में। त इहो इजाज़त आहे। उन खां पोइ फ़इन कुन निसान फ़ोकस न तईन, पर जेकॾहिं औरतूं 2 खां वधीक आहिनि, लहुन सुलसा मां तरक, त पोइ उन्हीअ खे जेको आहे सो 3 हिसा प्रॉपर्टी मां मिलंदा। माना जेकॾहिं पुट न अथसि, वञ कानत वाहिदतन, पर जे अकेली आहे ऐं पुट नाहे उनखे, फलाहा निसुफ़, अधु मिलंदुसि। वल अबवई लिकुल वाहिदिन मिनहुमा सुदुस, ऐं जेकॾहिं माउ पीउ जहिड़ा आहिनि त उनखे 6 हिसो मिलंदो ॿिन्ही खे, मिमा तरक, ऐं जेको छॾे थो प्रॉपर्टी। इन कान लहू वलदुन फ़इन लम यकुन लहू वलदुन, माना इहे 6 हिसो तॾहिं वञे हुनखे औलाद हूंदो, पुटु हूंदो। पर जेके पुट ई कोन्हे त उहो वरसियूं अबवा फल उम सुलुस, त पोइ ॿई माउ पीउ 3 हिसो खणी वेंदा। फ़इन कान लहू इख़वतुन
फल ही सुदुस, पर जे हुनखे भाउर आहिनि त पोइ माउ खे 6 हिसो मिलंदो। मिमबाद वसीअ ताईं यूसी बिहा उदैन, पर इहे विरहाइबी प्रॉपर्टी तॾहिं जॾहिं को कर्ज़ बर्ज़ हुनजे मथां उहो लाहिनि। अलाह चए थो अबनाउकुम व अबना आबाउकुम अबनाउकुम, माना तव्हां कयो अदलो इंसाफ़, पिक ऐं चूज़ न कयो, तव्हां इंसाफ़ कयो। मिसाल तौरु हिकिड़ो थो चए अदा मूंखे धीउ मुंहिंजी प्यारी आहे, मुंहिंजो अदब थी करे, मां पुटु मुंहिंजो अहिड़ो आहे त इन करे मां धीउ खे थी ॾियां, पुट खे कोन थो ॾियां, या पुट खे घटि थी ॾियां। चए थो न, ला तदरून अयुहुम अक़रब लकुम नफ़ा, तव्हां अदुल इंसाफ़ कयो, अलाह जे हुकमनि मुताबिक़ विरायो। तव्हांखे कहिड़ी ख़बर त इन्हनि मां केरु आहे जेको तव्हांजे लाइ दुआऊं घुरंदो मरण खां पोइ, तव्हांखे जन्नत में वठी वञण जो सबबु बणिबो, तंहिं करे तव्हांखे ख़बर कान्हे। फ़रीज़तनि मिन अलाह, इहे अलाह जे तरफ़ां फ़ैसिला मुक़ररु थियल आहिनि हिसा। इन अलाह कान अलीमन हकीमा, बेशक अलाह ताला जेको आहे सो ॼाणे बि थो ऐं हिकमत वारो आहे। क़ाइदो नंबर 14, फ़इल्लम यस्तजीबू लक, माना जेके अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे जेके माण्हू तव्हांजे चए ते नथा अचनि, तव्हांजी इतबा नथा कनि, फ़अलम, त पोइ इहो सम्झी वठो, अन्नमा यतबियून अहवाहुम, इहे पंहिंजे ख़्वाहिशुनि ते ज़िंदगी गुज़ारनि था। पोइ सम्झी वठो। हाणे अचो त ॾिसूं त जेको आहे सो डॉक्टर उमर बिन अब्दुल्लाह मुक़बिल इहो किथां खयो आहे, इहा आयत क़ुर मां कहिड़े हिसे मां उन खई आहे। अलाह फरमाए थो फलम्मा जाहुमुल हक़्क़ु मिन इंदना, जॾहिं अलाह जे तरफ़ां क़ुर पाक हुननि वटि पहुतो, कंहिं बि क़ौम वटि, त चवणु लॻा कालू लौला ऊतिय मिसल मां ऊतिय मूसा, चवणु लॻा त जेको आहे सो मूसा अलैहिस्सलाम खे जेके मौइज़ा मिलिया असांखे बि ॾियनि, असांखे बि हिकिड़ी लठी ॾियनि त असां हणूं त जीअं पाणी चीरजी वञे। त चए थो अवलम यकफुरू बिमा ऊतिय मूसा मिन क़बुल, चई जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे मां मौइज़ो ॾिनो त केतिरा फिरौन जो वॾा लश्कर जी क़ौम ई न पई मञे, उन मौइज़े खे बि न पई मञे। ऐं ॿिया जेके हुनखे मौइज़ा ॾिनमि, जेको आहे सो कॾहिं पंहिंजो जेको सो जेके आहिनि से पंहिंजो हथु पियो कढे त ईअं जेको आहे सो चिमके पियो, लट पियो उछलाए त बला पई थी वञे। पोइ आयो उन्हनि ईमान आंदो ऐं चवणु लॻा कालू साहिरान तज़ाहर, चए थो हे जेके आहिनि जादूगर ऐं असांजे मथां कब्ज़ो था करणु चाहिनि। व कालू इना बि कुल इन काफ़िरून, ऐं चवणु लॻा त हिन सभिनी मौजनि खे नथा मञूं, बाक़ी तव्हांखे हींअर मौज़ो मां ॾियां। चए थो कुल, चए थो चओनि फ़ातू बि किताबिन मिन इंद अल्लाह हुअ अहदा मिन हुमा, त बाक़ी चए थो मुंहिंजी चैलेंज तव्हांखे इहा आहे त तव्हां अहिड़ो हिकिड़ो मूंखे किताबु लिखी ॾेखारियो जंहिंमें हिन खां वधीक हिदायत हुजे, हिन खां वधीक हक़ु हुजे, हिन खां वधीक इंसाफ़ हुजे, को ॾेखारियो अतबियू, त पोइ मां हुनजे पोयां हलंदुसि। इन कुंतुम साईं सच, अॼु बि इहो आहे, अॼु बि इहा चैलेंज आहे। हाणे असां वटि जेको कानून आहे अंग्रेज़ मरी वियो आहे उन जा किताब पिया आहिनि, हेॾो मां विस्कल त साईं हेॾो हेतिरो थुल्हो किताबु हो। हाणे इहो कानून जो किताबु आहे, हिकिड़ो हिते रखियलु हो जज वटि, हिकिड़ो हिते, वरी हिकिड़ो हिते। अल्लाहु अकबर, हिकिड़ो माण्हू आयो आहे वीचारो, चए थो त मुंहिंजी ॿकरी खणी वियो आहे, हाणे साईं हेॾो थुल्हो किताबु, हुनखे ॿकरी किथां ॾियारींदो। इन्हीअ जे लाइ इहे जेके असां वटि सिस्टम आहे न, इहो राटन धप वारो सिस्टम आहे, जंहिंमें वकील विच ते वेठा आहिनि, हो पोइ ते वेठा आहिनि, इहो धप जो सिस्टम आहे। इनखे ख़तमु करे उहो क़ाइमु कयो जो हिकिड़ो नेक शख़्स आहे, उन वटि अचे ॻाल्हाईंदा, 5 मिंटनि में ॾसींदो त तव्हांजो हिसाबु किताबु छा थियणु खपे, गवर्नमेंट खे एक्सेप्ट करे। ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे, तंहिंजे करे त अलाह ताला असां सां नाराज़ आहे। न हाणे असां वटि बारिश थी सही पवे, न असां ॿोॾूं थियूं अचनि, अज़ाब त शुरू थी वियो आहे असांजे मथां। वरी अहिड़ी हुकूमत अची थी वञे जो जेका करप्शन ई करप्शन, हाणे त चवंदा त एॾी करप्शन वधी वई आहे जो बसि तोबा तोबा। बहरहाल त चए थो अलाह ताला चए थो जेकॾहिं तव्हां सम्झो था त हिन खां वधीक का अहिड़ो किताबु आहे जेको हिन खां वधीक हिदायत ॾेई सघे थो, आणियो अतबियू। हाणे उहो त चए थो पंहिंजो उनखे अलाह जो, पर असां बि चऊं था आणियो, जेकॾहिं हूंदो त चलो असीं उन हलंदासीं। इन कुंतुम सां, छो त असां ख़बर आहे त ईंदो ई कोन। बाक़ी फ़इम लम यस्तजीबू लक, त पोइ जेकॾहिं इहो तव्हांजो डिमांड पूरो नथा करे सघनि, फ़अलम, त पोइ त तव्हांखे पक थियणु खपे
अन्नमा यत्तबिऊन अहवाऊं, ऐं पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिशुनि ते हलनि था। वमन अज़ल, इन खां वधीक गुमराह केरु थी सघे थो, मिमन नितबे हवा बग़ैर हुदन मिन अल्लाह, जेको पंहिंजे नफ़्स जे पाण खे इंटेलिजेंस सम्झी ऐं ज़हीन सम्झी उन ते अमल करे थो बग़ैर क़ुर जे, बग़ैर हुदन मिन अल्लाह। इन अल्लाह ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, अल्लाह अहिड़े ज़ालिम क़ौम खे हिदायत कोन कंदो। क़ाइदो नंबर 15, अल्लाह फरमाए थो आक़िबतु लिल मुत्तक़ीन। हिन क़ुर मां टुकड़ो खयों आहे जंहिंजी हिन वक़्तु माना इहा ई आहे त पछाड़ी उन्हनि जी थींदी जेके अलाह जे क़ानूननि ते हलनि था, अलाह खां डिॼी 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 क़ुर पढ़ी 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 रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीमात खे सम्झी 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 ॾकी ॾकी ज़िंदगी गुज़ारिनि था। अचो त ॾिसो त हिन क़ुर में किथां खईं आया इहो टुकड़ो। अलाह ताला फरमाए थो सूरे अल कसस में, अल्लाह फरमायो तिल्क तिल्क दारुल आख़िरत, चए थो त हीउ जेको आख़िरत जी जेका अलाह जी जन्नत ऐं अल आख़िरत जो घरु आहे, नजलहा, इहे हैंड ओवर कयो वेंदो लिल लज़ीन, उन्हनि जे लाइ ला युरीदून उलवन फिल अर्ज़, जेके हिन ज़मीन में टेगर नथा कनि या ज़ुल्म नथा कनि या पाण खे ऊचो नथा सम्झनि ऐं ॿियनि खे कीड़ो मकीड़ो सम्झनि था, त जेके दुनिया में इहा नथा चाहिनि वला फ़सादा, इन को फ़साद था करणु चाहिनि, इन्हनि खे मिलंदी। वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन, अहिड़नि माण्हुनि जे लाइ इहो जन्नत जो घरु ऐं उन पछाड़ी मिलंदी। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल्लाह ताला मूं ॾे हिकिड़ो इंस्ट्रक्शन मोकिलिया आहिनि, औहा इलाही मूं ॾे वही मोकिली अथई, छा त अन तवादऊ, तव्हां निहायत आजिज़ी इख़्तियार कयो, एतिरी आजिज़ी हता ला यफ़ख़र अहदुन अला अहदिन, त जीअं केरु कंहिंजे मथां फ़ख़ुरु न करे त मां ऊची ज़ात आहियां, मां पैसे वारो आहियां, मां वधीक इंटेलिजेंट आहियां, मां वॾी नौकिरीअ में आहियां। वला यग़ अहदन अला अहदिन, ऐं न को कंहिंजे मथां ज़्यादती करे। अलाह ताला चए थो मूंखे हीअ वही मोकिली आहे, तॾहिं मां तव्हांखे ॿुधायां थो। उन खां पोइ अलाह फरमाए थो सूरे ताहा में, वमुर अहलक बिसलात, चए थो पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जी तलक़ीन कर, वस्तबिर अलैहा, ऐं उन ते मज़बूतीअ सां अमल कर। ला नसअलुक रिज़्क़न, अलाह चए थो असीं तव्हां खां को रिज़्क़ कोन था घुरूं, न हुन नर्ज़ुक़ुक, असां तव्हांखे रिज़्क़ खारायूं था। वल आक़िबतु लित्तक़वा, ऐं जेके अलाह जे दीन ते हलनि था पछाड़ी उन्हनि खे मिलंदी। क़ाइदो नंबर 16, अलामा साहब हीउ टुकड़ो क़ुर मां खयों आहे जंहिंजी चए थो ला यस्तविल ख़बीस व तय्यब, चए थो हिकिड़ी शइ ख़बीस आहे, हिकिड़ी शइ पाक आहे, इहे पाण में बराबरि न आहिनि, न वज़न में बराबरि आहिनि, न क्वालिटीअ में बराबरि आहिनि। अचो ॾिसूं था किथां थो खणे, चए थो कुल ला यस्तविल ख़बीस व तय्यब, चए थो त इहे क्वालिटी ऐं क्वांटिटीअ में ख़बीस ऐं पाक शयूं बराबरि न आहिनि। वलउ अजबक कसरतुल ख़बीस, पर चाहे जेकॾहिं ख़बीस जी कसरत हुजे, माना इन जो मतिलबु हाणे इहो थियो जेकॾहिं ख़बीस जेका शयूं आहिनि मण हुजे त हेॾां हिन जो जेको पाव नेक शख़्स आहे इहो बि पाण में बराबरि न आहिनि, माना इन जो मतिलबु आहे त पाव वधीक वज़न वारो आहे। तंहिंजे करे चए थो भली इहे जेका ग़लति शइ तव्हांखे जाम मिले, फ़तकुल्ला उलिल अलबाब, इहे अकुल वारो अलाह खां डिॼो, ल अलाह कुम तुफ़लियूं, त जीअं तव्हां कामयाबु थी वञो। अलाह फरमाए थो लियमीज़ल्लाहुल ख़बीस मिन तय्यब, अलाह ताला हिन क़ुर में ख़बीस ऐं तय्यब जी पहचान ॾेई छॾी आहे। पोइ यजल ख़बीस बाद अला बैज़िन, पोइ इहा जेके ख़बीस ऐं ग़लति निज़ाम आहे, अलाह ताला चए थो त इन खे इन जे मथां रखंदो फ़ यरकुमू, ढेर करे, जमियन फ़ यजलू फ़ी जहन्नम, पोइ इहो ढेर करे इन्हनि माण्हुनि खे ऐं वञी जहन्नम में उछलाईंदो। उलाकुन ख़ासिरून, चए थो जेके ख़बीस थियनि था न, पोइ इहो इज़त सां जहन्नम में कोईंदा, इनखे गॾु करे ढेर करे जीअं न हड़ ॿधी वई आहे, इन करे हीअं ठगा करे उछलाइबो। क़ाइदो नंबर 17, इन ख़ैर मन इस्ताजरक कवियुल अमीन, माना जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ो को कमकार जो माण्हू मिले थो, हारी या को नौकर मिले थो, त बहितर उहो आहे जेको सिहतमंद बि हुजे पर उहो अमीन हुजे, सचार हुजे, निमाज़ी हुजे ऐं धोखेबाज़ न हुजे। जेकॾहिं तव्हां इन खे किराए ते खणो त
हाणे मिसाल तौरु इहो किथां खयों अथई, अचो त ॾिसूं। छा थियो त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम फिरौन खां रोमन एम्पायर खां भॼी निकितो, वरी डेज़र्ट क्रॉस करे अचे मदियन में पहुतो। हाणे उतां जो किसो थिए, वलमा वरद मां मदियन, त उते खूह हो हिकिड़ो, उते अचे पहुतो। वजद अलही उमतिन मिन नास यसकून, उते ॾिठई त सभु जेके उन इलाइक़े जा माण्हू पंहिंजो माल काहे उन्हनि खे पाणी पिए पियारनि। वजद मिन दूनहिम इमरअतैन तज़ूदान, चए थो त जेके आहिनि से ॿ ॾिठई त हिकिड़ियूं न्याणियूं आहिनि, छोकिरियूं आहिनि, उहे पंहिंजे ॿकरियुनि खे झलियो बीठियूं आहिनि त ऐं मायूस आहिनि। काल मां ख़तबकुमा, वञी पुछई त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे। काल त ला नुस्की हता युसदिर रिया, चए असांखे ताक़त कान्हे जो ॿकरियुनि खे पाणी पहिरियों रश लॻी पिया, जेसिताईं माण्हू वेंदा पोइ असां कोशिशि कंदासीं। अबूना शेखन कबीर, असांजो वालिद हूअं ईंदो पर हाणे सफ़ा पोड़ो थी वियो आहे, उहो अची कोन थो सघे। चई ठीकु आहे, तव्हां परवाह न कयो। मूसा अलैहिस्सलाम पहलवान माण्हू, पर सकाल हुमा, ॿकरियूं वठी सभिनी खे खीर पाणी पियारे ऐं माण्हुनि खां थेला ॾेई हुनखे चई बाबा हिननि जो वारो आहे, पहिरीं हिननि जो हक़ु आहे, कमज़ोर आहिनि, उन्हनि खे पियारे ऐं विया। सुम तवल्ला इलल ज़िल, वरी वञी वण जे हेठां वेही रहियो। वकाल रबी, हथ थो खणे, चए थो इन्नी लमा अंज़लत इलई मिन ख़ैरिन, अलाह साईं तो मूंखां जेको ख़ैर जो कमु करायो आहे न, त अहिड़ो जॾहिं बि तूं मूंखां अहिड़ो ख़ैर जो कमु मुंहिंजे मथां लाहीं थो फ़क़ीर, त मां फ़क़ीर आहियां, मां झोली थो झलियां, मूंखां ख़ैर जा कमु कराए। असांखे बि इहो करणु खपे त जॾहिं कंहिं नेक कमु कयूं, कंहिं ग़रीब जी मदद कयूं, कंहिंखे पाणी पियारियूं, त चवणु खपे त अलाह साईं मां झोली झलियां थो, मां पिना थो तोखां, त तूं मूंखां नेक कमु कराए। तंहिंजे करे पोइ छा थियो, उहो वयूं पंहिंजे पीउ खे वञी ॾसियऊं। सो हुनजो पीउ चयो त जेको आहे सो पीउ खे छा चवणु लॻियूं त पंहिंजो जेको सो इनखे तव्हां घुरायोसि माण्हूअ खे। फजात इहदाहुमा तमशील इस्तिया, इन्हनि मां हिकिड़ी मोटी आई, पर निहायत पंहिंजो जेको सो शर्म सां ऐं फज़ीलत सां आई हुन वटि। कालत, अॼु चयईंसि इन अबी यदूक, त बाबा तव्हांखे सॾे थो, यज़िक अजर मां सकई तलना, त थी सघे थो तव्हांखे कुझु ॾिए जो तव्हां असांजो कमु कयो आहे। फलमा जाहू व कस अलहिल कसस, पोइ हुन वटि वियो ऐं हुनखे वञी सॼो किसो ॿुधाईं फिरोन वारो। त चएसि थो काल ला तख़फ़, चए थो हाणे तूं ख़ौफ़ न कर, न जऊ त मिननि क़ौम ज़ालिमीन, हींअर तूं सफ़ा परे पहुची वियो आहीं, तूं हुन ज़ालिमनि खां हाणे बची वियो आहीं। त हिकिड़ी छोकिरी चएसि थी पीउ खे, कालत इहदाहुमा या अबती, माना ॾिठईं त हे वीचारो मुसाफ़िर आहे, उतां भॼी निकितो आहे, हाणे हिनखे ॿियो घर घाट कोन्हे, त हुन हिकिड़ी छोकिरीअ चयो या अबती, चई त ए बाबा साईं, या अबतिस्ता अजरहू, चई हिनखे तूं रखु पाण वटि मुलाज़िम। इन ख़ैर मन निस्ता अजरतल कवियूं नमीन, बेशक बहितर उहो आहे जंहिंखे हासिलु कजे जेको ताक़त बि हुजेसि ऐं अमीन, माना नेक बि हुजे। छो त छोकिरियुनि खे त ख़बर पइजी वेंदी आहे त माण्हुनि जूं नज़रूं कहिड़ियूं आहिनि, त हुननि सम्झी वई त हीअ नज़रूं हेठि करे पियो कमु करे, त माना अमीन बि आहे। चई ठीकु आहे, चए थो काल इनी उरीद, चए थो त ठीकु आहे, मां हिकिड़ी ऑफर थो ॾियां तोखे, उन के हक़ एदल इब्न तई हातेन, ॿ ॼणियूं हुयूं न, चई ॿिन्ही मां जेका तूं पसंदि करी उन्हनि मां हिकिड़ी तोखे पंहिंजी धीउ ॾियां थो, पर कहिड़े ते, अला अन ताजुरनी समान्य हिजज, 8 साल तूं मूं वटि कमु कंदे, फ़ैन अतम त अशरन फ़मिन इंदक, पर जेकॾहिं तूं असां राज़ी थी थो वञे ऐं हिनखे 10 साल पंहिंजे तरफ़ां करीं थो, त पोइ उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। वमा उरीद अन अशुक अलैक, बाक़ी मां तुंहिंजे मथां का सख़्ती नथो करणु सघां, स तजिदनी इनशा अल्लाह मिन सालिहीन, ऐं तूं मूंखे बि ॾिसंदे त मां सालिहीन मां आहियां, नेक शख़्स आहियां। ठीकु आहे, हाणे हे जेके आहिनि से 17 बुनियादी क़ाइदा अॼु असां ज़िक्र कया आहिनि। वरी इनशा अल्लाह सुभाणे असां कोशिशि कयूं त 50 ते पहुची वञूं। हिननि में फंडामेंटल इंफॉर्मेशन आहे, फंडामेंटल इंफॉर्मेशन आहे असांजे ज़िंदगीअ जे लाइ ऐं हयातीअ जे लाइ, ऐं इन्हनि उलमान वॾी महिनत करे इहे फंडामेंटल बुनियादी क़ाइदा क़ुर मां कढिया आहिनि। ऐं उहो न सिर्फ़ु क़ाइदो ॾसे, वरी उहो बैकग्राउंड बि ॾसे थो त इहो जनरेट कीअं थियो आहे क़ाइदो, कहिड़ी सिचुएशन हुई, त जीअं ईअं त तव्हां माना तव्हां वरी अहिड़ी सिचुएशन पंहिंजे माहौल में ॾिसो, मिलंदड़ जुड़ंदड़, त जेको आहे सो अहिड़ी कहिड़ी सिचुएशन थिए थी।
अल्लाह पाक असांखे तव्हांखे सम्झ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला असांखे तव्हांखे हिन क़ुर खे रहनुमा सम्झी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्बा में ज़िंदगी गुज़ारियूं। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।